खबे सां न खाइबो आ साईं फरमाइनि था खबे सां शैतान खाईंदो आ मोमिन साॼे हथ सां खाईंदो आ खबे हथ सां इब्लीस पींदो आ मोमिन सॼे हथ सां पींदो आ शेयर मोमिन कहिड़े हथ सां खाईंदो मोमिन कहिड़े हथ सां पींदो ऐं ये अच्छी दाढ़ी आ खबे हथ सां वठंदो चाहे अल्लाह अस्तगफिरुल्लाह मानू नहीं मोमिन नहीं या साईं जन जेको लफ्ज़ फरमायो मां तो चवां तू पाण सोच तो तू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम शैतान वालो खाधो तो खाई या मोमिन वालो हक मुझा मुर्शिद हक ॻाल्हि सम्झो था सुभान अल्लाह कहिड़े हथ सां खाइबो सॼे कहिड़े हथ सां खाइबो कहिड़े हथ सां पीबो अल्लाह करे याद पिए अल्लाह या फिर भजमी विया ॻाल्हियूं विसरी थी वञनि ॾिसार जो न इहो ज़िंदगी जो दस्तूर बणायो पर जेॾी महिल पंहिंजे घर में अचो न पंहिंजे बचड़नि खे बि ईअं सेखारियो जीअं मदीने वारे साईं इन नंढड़े शहज़ादे खे सेखारियो या बुनैया ओ बचड़ा हलिया मूंसां गॾिजी खा अॻ में चओ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पंहिंजे सॼे हथ सां खा पंहिंजे पासे खां खा यह तरबियत यह चाहे सेखत औलाद की सेखत औलाद के समझाइण औलाद के सुणी राह ॾेखारण या पीउ मां जो मथां फर्ज़ आहे जी मुझा बाबा पुट त ॾियणो था धीअ बि ॾियणो था ॼणो मिशन घर में रखे छॾींदो आहे भली ॾियो हुज़ूर फरमाईंदा मुंहिंजी उम्मत वधे तना करूं वत वालदू वत कासरू शादियूं कयो ॿार ॾियो घणा थियो मां तव्हांजे घणाई ते क़यामत में फ़ख़्रु कंदुसि के नबीअ जा उम्मती एतिरा न हूंदा जेतिरा मुंहिंजा उम्मती घणा भली घणा थियो भली शादियूं कयो पर घटि में घटि उनखे सेखारियो त सही न सुभान अल्लाह ॿार ॾियो त उनजी तरबियत त कयो न उनके दीन त सेखारियो न उनके जिंदगी जो रहणी कहणी त सेखारियो त बच्चन के छा कीअं जिंदगी गुजारण घुर्जे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हां जी मुझा साईं जन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्तों वीडियो खे लाइक कमेंट शेयर असांजे मोहम्मदी टीवी चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा साईं जन पानी पियन पिया मशके से लड़के पियो खली लड़के पई साईं जन पानी पीतो त इमाम हसन चयो नाना साईं मूंखे पानी पियारजो त इमाम हुसैन पुछियो नाना साईं मूंखे पानी पियारजो हाय त साईं जन पहिरीं पानी इमाम हसन खे ॾिनो सुभान अल्लाह त सैयदा खातून जन्नत पूछी रात टाइम मुझे खातून जन्नत पूछी हाय हाय न बाबा साईं शायद हसन ताके वधीक प्यारो आ हसन के अमल पानी ॾिनो हुसैन के पोडियो ता नंढड़ो तो हुसैन आ प्यार वधीक नंढड़न सां थींदो आ तवा अमल हसन के पानी ॾिनो पाण पर मैं ये ना है फातिमा मूंखे ॿई प्यारा आहिनि पर अव्वल घुरण वारो हसन हुयो उन जे करे हक़ हसन जो अमल उन खे प्यारींदुसि पोइ ज़िंदगी सुभान अल्लाह वाह तरबियत आ पंहिंजे बचन जी सुभान अल्लाह औलाद जी सिख्या पई थिए बीबी खातून जन्नत अर्ज़ के बाबा साईं भला मूंखे बि प्यार जो साईं जन पाण पाणी भरे पंहिंजी न्याणी खे पेश कयो आहे सुभान अल्लाह असां वटि ईअं थींदो जेकर पुट पीउ खां पाणी घुरे चवंदा छोरो निभागो आहे चंडो छोरो आहे पीउ खां तो पाणी घुरे तव्हां मजा असां मजा को पीउ मदीने वारे साईं खां मथे ते कोन्हे न हा यार हा हुजूर जन पंहिंजे बचड़े खे पाणी भरे पाण प्यारनि था तो जेकर पाणी भरे प्यारियो त कहिड़ी इज़त घटी सुभान अल्लाह इहो प्यार जो अंदाज़ आहे तालीम ऐं तरबियत जो अंदाज़ आहे बीबी खातून जन्नत अर्ज़ के या रसूल अल्लाह को मूंखे बि पाणी प्यारियो साईं जन उनखे पाणी प्यारियो हज़रत अली साईं हुजे पोइ हबीबन करीमन फरमाता ॿुधो अॼु हिन घर जी छत जे हेठां असां पंज ॼणा आहियूं सुभान अल्लाह मां मोहम्मद आहियां अलिया फातिमा है हसना हुसैना मदीने वारो साईं घणा ॻाल्हायो घणा साईं फरमाए जीअं हिकिड़ी छत जे हेठां असां पंज आहियूं न जॾहिं क़यामत थींदी त जेका जन्नत हूंदी न जन्नत जे मथां जेको आला तबको हूंदो
अल्लाह जे अर्श जो कुपो छाव कंदड़ हूंदो वो आला दर्जो जन्नत जो असा पंज ही ॼणा उन दर्जे में सुभान अल्लाह असा पंज जिते हुंदासीं न असा पंजन सा जेके हुबदार आहिनि हुब रखण वारा हां यार असांजे मोहब्बत रखण वारा असां पंजन सां प्यार रखण वारा उहे असांजे चौधारी जन्नत जेको हूंदो न असांजो पाड़ो जन्नत जो उन्हनि खे मिलंदो जंहिंजी असां पंज तन सां मोहब्बत सुभान अल्लाह अल्लाह जो शुक्र आहे असां पंज तन जा हुबदार आहियूं पंज तन जा कहिड़ा कहिड़ा हुबदार आहे अॼु मलाइक लिखनि था पिया तव्हांजो हथ खणनि मलाइक लिखनि था चओ पंज तन जासीं असां पंज तन जा हुबदार आहियूं कंदा आले नबीअ सां प्यार आहियूं असां पंज तन जा हुबदार कंदा चैन यारनि सां प्यार आहियूं जो पंज तन पाक सां प्यार नया जेको मञंदो चार यार नया तुंहिंजे गले में जो एतबार नया तन मूस खां असां धार असां पंज तन जा हुबदार आहियूं कंदा चैन यारनि सां प्यार आहियूं अल्लाह कदो इन मोहब्बत में जींदासीं अल्लाह कदो इन मोहब्बत में त साईं जन उम्मत खे तालीम ॾिनी सुभान अल्लाह त कीअं बच्चन खे पाणी पियारबो आहे खाधे पीते जा आदाब सेखारियूं सुभान अल्लाह ऐं सुणे हबीब मदीने वाले साईं फरमायो इमाम तबरानी ये रिवायत आंदी है हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु का हबीब ने फरमाया इन अहल शबे फि दुनिया हम अहलुल जूइ गदन फिल आखिरा जेके दुनिया में पेट भरे डट जी खाइन था वो क़यामत में उठंदा त भुखा रही गुजारा हमेशा जी मुंज काटींदा हमेशा जी भुख काटींदा उठ भुख ॾाढो दुखी ॻाल्हि आहे भुख जॾहिं घणी लॻे ख़बर थी त सिंधी में पाक ॿोलींदा आहिनि भुख बुछड़ो टोल जेको दान दीवाना करे उन भुख इंसान बर्दाश्त न करे सघंदो आहे भला रोज़ो रखंदा आहियूं हिकिड़ो ॾींहुं ॿ वेला न खाईंदा आहियूं त समझो त हालत छा थींदी आहे पर ॿ ॾींहं टे ॾींहं चार ॾींहं मानी न मिले त छा हाल थींदो समझो था मां मलाइशिया में चूंकि मलाइशिया में को माण्हू ॾोह करे को कथा करे उनखे जेल में विझंदा जेल में उनखे मानी बस हेतिरो अधु गिरो ॾींदा अधु मानी जो सनड़ी फुल्की उनजो अधु ॾींदा कि मानी जे लाइ सिक्का ईंदा आहिनि बस एतिरो ॾींदा जो मरे न जे 6 महीना मलाइशिया जो जेल कटे निकिरंदो त हीअं कंटा थी वेंदो हली न सघंदो टेक खां सवा सारे मानी एतिरी ॾींदा अधड़ मानी जो चौथाड़ मानी जो मरे न बस बाक़ी बुख ते रहाईंदा या सज़ा ॾींदा आहिनि जेल मानी न मिलन या बुख काटण पुण्य काटण सज़ा आहे मदीने वाले साईं फरमाया जेके दुनिया में घणो खाइनि था पेट भरे खाइनि था क़यामत में उथंदा त हमेशह जे लाइ बुखारा ऐं गुजारा ऐं जेके दुनिया में घटि खाइण वारा उनखे जन्नत जा लज़ीज़ तामर सुभान अल्लाह हबीबन करीमन फरमायो त तव्हां एतिरो खाओ जेतिरो तव्हांजे चेहर खे सिधो रखे खाओ अल्लाह जी इबादत करे सघो दुनिया जा कमकार करे सघो घणो खाइण खां मदीने वाले साईं मना फरमायो ऐं खाते जे आदाब मजा इहो आहे त मानीअ खे चपाड़े चपाड़े खाओ घणो चपाड़े घणो
उनके गाढ़े तंदड़ सां पोगी छॾियो ऐं पाणी पियो त पाणी खे चूसे चूसे पियो ये वॾा ढुक भरण सां ये ढुक सिधो वञी जिगर ते ठक 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 जिगर ते कंदा आहिनि ऐं उन सां माण्हू हबीबन करीमन फरमाया त वॾा ढुक भरे पीअण वारो जिगर जे बीमारियुनि में मुब्तला थींदो आहे उनजो जिगर बीमार थींदो आहे जिगर जी बीमारी में ये हेपेटाइटिस की बीमारी या अहिड़े क़िस्म जूं जिगर जूं बीमारियूं वॾा ढुक भरण ज़ोरी पाणी अंदर दाख़िल करण सां ये बीमारियूं पैदा थियनि थियूं कुर्बान वञे मदीने वारे साईं जे तालीम त साईं फरमाइनि था होरिया चूसे चूसे पाणी पियो तव्हांजे कल्ब खे तव्हांजे जिगर खे राहत ऐं सुकून मिलंदो तव्हां सेहतमंद रहंदो सुभान अल्लाह बारक अल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआन अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयाति व ज़िक्रिल हकीम अक़ूलु क़ौली हाज़ा व अस्तग़फिरुल्लाह अज़ीम ली व लकुम